मच्छियूं गाड़ियूं मसाला हथ में लकड़ एॾी सुबुह सुबुह सवेरे एॾी कावड़ में केॾा पियो वञे? अड़े केॾां पियो वञा ॿुॾी मरां ऐं हां जे घर त कोन पियो वञा। ॾिसे पियो त जुमू जज़्बाती कावड़ में पियो थिए रस्तो रोके बीह रहियो हुई। सुबुह सुबुह ख़बर तॾहिं सुबुह सुबुह कावड़ एॾी कावड़ में केॾा पियो वञे? अड़े केॾां पियो वञा निभागा तोखे ख़बर कोन्हे ऐं जुमू जज़्बाती आहियां मूंसां सवाल जवाब पियो करे। हिकिड़ो मूं वारे भाइटे ते मूंखे कावड़ विच में वरी हेॾा लूसी लबाड़ी जेके लॻनि था न से माण्हू खे मुंझ आयो मारी। हाय मुंहिंजी चांदनी कॾहिं पंहिंजी शादी थींदी? हाय मले तो कला वञा चांदनी पर इन बाबू चाचा जैसे जीरो न पंहिंजी शादी थिया कोन छॾींदो। और जानी चाचा खे आऊं देर ॾींहुं मारींदो पोइ पंहिंजी शादी थींदी। चाचा खे मारींदो। अच्छा त इहा प्लानिंग पई थिए सभु विहाणे खे बख विझो तंहिंखां पोइ छोरा मूंखे मारींदे उन खां अॻु में तोखे न मारिया। चाचा चाचा ये केड़ी फजीलत है चाचा तो खुदा पुजंदो। अड़े माण्हुनि सां ठगियूं तूं करीं ख़ुदा वरी मूंखे पुजंदो त तोखे पोइ सूबेदार पुजंदो छा? अड़े मूंसां कूड़ छो ॻाल्हाए? कहिड़ो मुंहुं तोसां कूड़ ॻाल्हायो? अड़े तोखे मूं चयो न त वञ का मज़ूरी कर ॿ पैसा कमाए अच घर जो ख़र्च हलाए। तोड़े कल्ह निकितो ई तो वञी उन रमू रोडे खां टच मोबाइल फुरे वञी विकिणी आहे। पर इहा तोखे ख़बर कीअं पई? हू त ॿिए ॻोठ जो। ॿिए ॻोठ जा सका कल्ह आउं रस्ते तां आयुसि पे रमू रोडो उन सां गॾु ॿ ॼणा ॿिया बि हुआ। उहे मूंखे रस्ते में ॿाउनि मां झले बीह रहिया। मूंखे रमू रोडे चयो चई तो अरे भाई टे मूंखां टच मोबाइल फुरी आहे। हो निभागा मूंखे झलियो बीठो आहे। रमू रोडे मूंखे रुॻो ढगे वांगुरु टकर आया एॾा टकर ईअं मूंखे सिल थी पई आहे। ए चाचा मूं हुन खां टच मोबाइल फुरियो हुन तोखे कुटियो हिसाब बराबरि थी वियो। हाणे त हल चांहि ठाहे त गॾु पियो। हितां चले तो ॿई हथ विझी लकड़ मगज़ वारो छॾिया ने न त हिते हफ़्ते ताईं रुॻो तेल जी तिरियूं बि हणाईंदे ईअं फतकंदे जी बीमार कुती मार्केट में फतकंदी आहे। ॻाल्हि ॿुध चाचा मूं ते एॾो ज़ुल्म थो करे सॼे घर जो ख़र्च मां हलायां जेको चयां वठी हाणे ॾियां पोइ मूं त एॾो ज़ुल्म छो थो करीं? हर हाल में तोखे 2000 रुपया रोज़ खपनि पोइ बि तूं मुंहिंजी जान कोन छॾी। आऊं चवां तो मुंहिंजी बीपी वधीक हाई न कर। चाचा आई शाम ताईं ऐं सॼे ॻोठे कर्दी थी पई तोजे करे। हल शाबस तकड़ो थी पैसा कढ। तूं पाण कमु छो कोन थो करीं? आऊं कमु छो नथो करियां? अड़े निभागा मुंहिंजी उमिरि आहे कमु करण जी। हा मूंखे ॿुधाए मुंहिंजी त वही खाइण जी उमिरि आहे। हल टच मोबाइल विकिणी जेके पैसा कमाया अथई उहो मूंखे ॾे न त। चाचा उहे पैसा त मूं हिकिड़े कर्दी खे ॾेई छॾिया जेको मुंहिंजे गिटी में पइजी वियो। घर करे मूंखे मारी दे चाचा हाणे थोरो ख़्यालु कर मूंखे। तूं शराफ़त सां पैसा मूंखे ॾे। हा जेकॾहिं छोरा खपाए आयो हुई न त बाज़ार मां वञी पिन शाम ताईं मूंखे 12,000 कहिड़ी बि तरीक़े सां खपनि न त तुंहिंजो ख़ैर कोन्हे। हा अब्बा मां केॾा विया ही चाचो कंध में मूंखे हणी विया ही मूंखे पिनाए मारींदो हलाए घोड़ाए निभागो चाचो। छा अहिड़े वरी इहो वाइज़ मुंहिंजे अॻियां न कर। शाम ताईं कीअं बि करे 12,000 घणा 12,000 रुपया मूंखे आणे ॾे। हा न त अरे चाचा अम्मा अब्बा जे वञण खां पोइ तोखे मुंहिंजो ख़्यालु रखणु खपे पर आउं तुंहिंजो ख़्यालु पियो रखां पिनी सिनी करे चोरियूं करे। खुदा पुछो चाचा तोखे खुदा पुछो तूं चाचो नहीं पैसे खाइण जी मशीन नहीं पैसे खाइण जी मशीन नहीं। अरे पैसे खाइण जी मशीन हुजां छा तूं ईअं कोन मञींदे? जुमू जज़्बाती नालो आहे मुंहिंजो छोरा तो छा सम्झो आहे पिणे जो वॾो भाउ आहियां। निभागा मूंखे रुॻो पैसा घुरिजनि पैसा। हाय पैसा ओफ पैसा घोड़ा पैसा पैसा टी नाना नाना टिंग डिंग 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 डिंग। अरे इन्हें काम कर दिया कोई चाचा मारी दो।
बेराल 5000 रुपया ॾिनमि 5000 मुंहिंजो व्याज थियो कोन छॾींदोसि किथां किथां मचंदो ॿार जो इंतज़ारु करियां आख़िर त मिलंदो बि इंतज़ारु कंदोसि किथां न किथां मचींदो माँ पी बचपन में मुंहिंजा मरी विया इन चाचे जे आसे छॾे विया चाचे चए थो डेली 2000 रुपया मूंखे ॾे ऐं बेरोज़गार माण्हू किथां रोज़ 2000 रुपया आणिया नेठ चोरियूं कंदो आहियां कंहिंखां ठगियूं करे कंहिंखां 5000 फुरिया कंहिंखां 10,000 फुरिया पर हिन खां पोइ हिकु अमरा जेको आहे जंहिंखां 5000 फुरियमि इहो त ॻिची में पइजी वियो घर ईंदुसि चाचा मारींदो ॿाहिरि निकिरां थो कर्ज़ी था मारीनि केॾां वञा गर्क थी वियो निभागो अचे त सही अॼु ख़बर वठांसि थो अलाए शाम जो पैसा खणी अचे अलाए निभागो राति जो अची रली करे सुम्ही रहे त मां हुनखे छा कंदुसि हाणे हुनखे ॻोल्हण लाइ ॿाहिरि नथो निकिरी सघां कर्ज़ी मूंखे फिरी ईंदा ख़ैर अॼु जेकॾहिं छोरो पैसा नथो खणी अचे त हिन जेॾो आउं थियां थो अबा कहिड़ो आहे अंदरि लंघे अचु असीं पढ़दो कोन करियूं मुंहिंजो नालो दिलावर आहे आऊं पहिरीं ताल हणंदो आहियां पोइ पुछंदो आहियां तूं केरु आहीं मुंहिंजो नालो जुमू जज़्बाती आहे ऐं पहिरीं जूतो हणंदो आहियां पोइ पुछंदो आहियां त भली करे बक न कर भक जा सका न ॼाण न सुञाण धू घर में मूंखे दिलावर चवंदा आहिनि आऊं पंहिंजो कर्ज़ वसूल करण आयो आहियां अदा भुलियो रे भुलियो आऊं तोखां तप न वठां कर्ज़ वरी आऊं तोखां कीअं वठंदुसि तो मूंखे कर्ज़ कोन वरितो आहे तुंहिंजे भाइटे वसीम वरितो आहे पूरा 30,000 रुपया 30,000 अरे घोड़ा रे छोरो वॾो बिशनी आहे बिगो छोरे खे ॾिने छो पैसा सिर्फ़ु हेतिरा पैसा मूंखे ॾेई छॾियां दुआऊं करियां ने उन मूंखे चयो मुंहिंजे चाचे जे पिते में पथरी आहे 1/2 किले जी साब सोन जी उहा पथरी कढाए विकिणंदसि पोइ तोखे पैसा ॾींदसि वॾो को पिटियल आहीं आऊं चवां थो निकिरे था न त सुठो कोन थींदो हा
आऊं तव्हां तो वसीम के ॿाहिरि कढ। अरे आए कोन निभागा त किथां ॿाहिरि कढां माण्हूअ जो बच्चो आहे जस टुकर कोने जेको मूं वर में हणी छॾियो हले तव्हां हले अञा पीछो ई हा हा वञा थो ऐं वरी ईंदसि। वरी ईंदे आऊं कोई त ज़कात में विरायां छा वरी ईंदो अड़े वरी ईंदे त जूते सां जहाज बनाए छॾींदोसीं वञे केॾा थो थां ॾिस केॾा आहिनि इहे त द्वारियो वञे यार। कोट के चिल्लो पर मथा वो नहीं कोट पे विकणी 500 रुपया कमाए मानी वनी क्या या बिरयानी क्या 50 रुपये 100 रुपया जल्दी तो पना 500 रुपया आई कौन ना जान छुट्टी नहीं मोटे मां छोरो वसीम निभागो जीअं निकितो आहे घरां वरी वरे होई कोन्हे अलाए कर्ज़ीन वॾे गोश्त में हलाए छॾियोसि बुख बि ॾाढी लॻी आहे ही त कुकुड़ ॾिसां बेदो लाथो आहे त फ्राई करे खाया कुकड़ को उन बागी थली बीठी आहे अड़े बेदो छो कोन लाथे तुझे पे जी बादशाही है खैर आओ पेरी इन छोरे वसीम जी ख़बर चार कढां निभागो वियो केॾां इहो जो घर छॾे वियो त आऊं त निदड़को थी वेंदुसि पी त ख़बर कढांसि बेदो लाए रख तेसि ताईं रस्ते मूंखे ख़बर ई तूं हितां ई निकिरी जंग मां मूं तो इंतज़ार पे कयो मोट पैसा दे कोनन पैसा दे कोनन पैसा दे पैसा दे प्लीज दिस कोनन पैसा छोरो वसीम निभागो अलाए केॾां वियो कर्ज़ीन मूंखे तंग करे वेंदो आहे हाँ अरे ही छा छोरो त 100 जी स्पीड सां टुटो अचे निभागे खे ख़बर आहे त पेट्रोल केॾो महांगो थी वियो आहे पोइ बि हेॾी स्पीड अलाए कुता बिड़िया आहिनि अरे अरे छोरा हेॾी स्पीड सां डोड़ंदो अचे के जूते जो मोंडो ॾेखारियो अथई कंहिं मूंखे जूतो कोन आयो अरे बागा तोखे ॻोल्हींदे आयुसि पे मूंखे सवेरी रस्ते में लालू लंगड़ो गॾियो आहे जंहिं वटि आहे हिकिड़ी कुकड़ हुन उहा कुकड़ सांदी आहे उहा कुकड़ रोज़ हिकिड़ो बेदो लाहींदी आहे 30 ॾींहं हू बेदा गॾु कंदो आहे ऐं 30 ई बेदा वञी विकिणंदो आहे तॾहिं घर जो राशन वठंदो आहे छोरा पर कुकड़ चोराई अथई वरी हिन कोटे खीसे में लिकाई अथई कढ कुकड़ कहिड़ो मूं हुन कोट में कुकड़ लिकाई आहे ॾिस लिखी न छोरा पराई कुकड़ कोटे खीसे में खड़ो घुमे लख जी लानत अथई पर हिन जो बि ॾोह कोन्हे निभागो वियो मूं ते आहे मुंहिंजा बि इहे ई कम हुआ ख़ैर इहा कुकड़ वञी थो अॼु विकिणां अॼो को ख़र्च त निकिरी वियो सुभाणे वरी बि ही बांठो ज़िंदाबाद ही छा टीवी में पैसा निकता कोई कुको निकती लगे तो जादू ही कोट है ऐसा 100 रुपया निकलना तो जादू ही कोट है